बाहूकोसो लॻ ॻोठ बेड़ू ख़ान जखराणी में रोड जो कम रोलड़े जो शिकार। ठेकेदार तरफ़ां रोड जे कम में पत्थरनि बजाए वारी जो इस्तेमाल सबबि ॻोठाणनि रोड जो कम बंदि कराए छॾियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे बाहूकोसो मां CNN न्यूज़ जो रिपोर्टर अली अकबर नंदवाणी। जी अली अकबर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त बाहूकोसो ॻोठ बीड़ो खान जखराणी में रोड जो कम रोली जो शिकार। बाहूकोसो ॻोठ बीड़ो खान जखराणी में मीर एजाज़ हुसैन खान जखराणी ऐं मीर गज़नफर अली खान जखराणी जे कोशिशनि सां 1 किलोमीटर जे लॻभॻि सां रोड मंज़ूर थियो, पर ठेकेदार मक़सूद भुट्टो रोड जो कम में पत्थरनि बिजाए वारी इस्तेमाल थो करे। ॻोठाणनि पहुची करे रोड जो कम बंदि कराए छॾियो। शाह मोहम्मद जखराणी, अब्दुल गफ़ार जखराणी, मीर अहमद जखराणी मीडिया सां ॻाल्हाईंदो चयो आहे त असांजो ॻोठ बीड़ो खान जखराणी में मीर एजाज़ खान जखराणी ऐं मीर गज़नफर अली जखराणी जे कोशिशनि सां 1 किलोमीटर रोड 1 करोड़ 26 लख जे बजट सां मंज़ूर थियो, जंहिंजो ठेकेदार मक़सूद भुट्टो पत्थरनि बिजाए वारी इस्तेमाल थो करे। असां पहुची करे रोड जो कम बंदि कराए छॾियो। असीं आला अमलदारनि खां मुतालिबो कयूं था त ठेकेदार ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ऐं असांजे रोड जो कम ईमानदारी सां कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। जी महिरबानी अली अकबर, तफ़सील खां आगाह करण लाइ।